बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो मां सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब बागुडरा मैनर के रात के वक्त अचानक गारो पइजी वियो। वणन ऐं कमनि जो फसल पाणी हेठि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत मैनर जा गेट बंद करे पाण गारो बंद करण शुरू करे छॾियो। आबादगारनि मीडिया के ॿुधायो त बेलदार मुजाहिद शेख मैनर मां 30 वारी विकिरो कई आहे, जंहिं करे मैनर जा कपर कमज़ोर थी विया आहिनि। अफ़सरनि वटि बि दायो आहे पर को बि खड़ तेल नाहे निकितो। नाज़रीन, मीरपुर माथेलो वेझो बागुडरा मैनर खे 3 फुट गारो कमंद ऐं वणनि जो फसल पाणी हेठि ॻोठाणनि बर वक़्तु पहुची मैनर जा गेट बंद करे छॾिया।